ईरानी तहज़ीब जे ख़ुशियुनि भरियो क़दीम जश्न शब जल्दा जो ॾियारो। रिपोर्ट मंज़ूर कालरो। ईरान पंहिंजी केतिरनि ई शाहूकार रीतियुनि रस्मनि खे ख़ूब मल्हाए उन्हनि जी यादुनि खे विसारणु नथो ॾिए। ही तहज़ीबी ॾियारा इल्मु, अदब, ॿोली, इस्लामी रवायतुनि, मज़हबी अक़ीदतमंदी सबबि ईरानी भाइरनि जहिड़ो देस लॻे थो, जंहिंजी फ़ारसी ॿोली सिंध जे क़दीम शाइरनि जी पसंदीदा ॿोली रहण करे आहे। फ़ारसी में बि आलीशान शाइरी कंदा हुआ, तंहिं करे इल्मी तहज़ीबी ऐं पाड़ेसरी नातनि सां वास्ता ऐं राब्ता रहंदा अचनि। ईरान जो क़दीम ख़ुशियुनि वारो ॾियारो शब जल्दा एतिरे क़दुरु मशहूरु ऐं मक़बूल रहंदो अचे जो हाणे ही क़ौमी ॾींहुं तौरु मल्हायो वञे थो। ईरान जो क़ौमी ॾींहुं जश्न जल्दा ख़िज़ान जी मुंद जे आख़िरी राति ऐं सियारे जी शुरूआत जो नालो ॾींदे मल्हायो वञे थो। ईरान में साल जी सभिनी खां डिघी राति शब जल्दा जे नाले सां मशहूरु आहे, जंहिं जे माना आहे ऊंदाही रातिनि खां रोशनियुनि जी फतह। हीउ जश्न हर साल 20 खां 22 दिसंबर जे विच धारे ईरान समेत विच ओभर अफ़गानिस्तान, उज़्बेकिस्तान, तुर्कमानिस्तान, आज़रबाईजान ऐं आर्मीनिया में बि मल्हायो वञे थो। हीउ ॾींहं ते ख़ानदान जा समूरा भाती वॾी उमिरि रखंदड़ बुज़ुर्ग शख़्स जहिड़ो ॾाॾो, ॾाॾी, नाना ऐं नानी जे पंहिंजे ख़ानदाननि जे घरनि में गॾु थियनि था, जंहिं दौरान राति जो कुझु हिसो माज़ी जी यादुनि, पुराणे किसनि, कहाणियुनि ऐं शेर शाइरी सां टहिकनि में ऐं लज़ीज़ खाधनि जिन में क़िस्मे क़िस्मे फ्रूट, मिठाई, ड्राई फ्रूट सां दस्तरख़्वान जी ज़ीनत ॾींदे महिमाननि खे ख़ूब ख़ातिर तवाज़ा कराई वञे थी। इन खां सवाइ तक़रीबनि में पंहिंजे नामियारनि शाइरनि हाफ़िज़ फ़िरदौसी, जिन जी शाइरी खे वरी चाह सां ॿुधो ऐं ॿुधायो वञे थो। शाइरी सां वाबस्तगी जो ज़ौक़ शौक़ रखंदड़नि खे पंहिंजी पसंदि जी शाइरी बि पेश कई वञे थी। पाकिस्तान जे कुझु इलाइक़नि में शब जल्दा खे मल्हाइण जो रिवाजु आहे, जिन में कोयटा, पेशावर, गिलगित बिल्तिस्तान ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ क़बीलनि सां लाॻापो रखंदड़ तरफ़ां पंहिंजे पंहिंजे रिवाजनि तोड़े रस्मनि मौजूदु मल्हाइनि था, जंहिंमें बुज़ुर्गनि खे ख़ुसूसी मर्तबो ॾिनो वञे थो। ईअं ई राति कहाणियुनि, किसनि, दास्ताननि, वसीले ख़ुशियुनि, टहिकड़नि सां गुज़ारी वञे थी, जंहिंमें इल्म ऐं आगाही सां गॾोगॾु मोहबतुनि, हमदर्द ऐं बाहमी ख़बरगिरीअ खे अहमियत ॾींदे ॾिसिजे थी। शब जल्दा जे मौक़े ते ईरानी भाइरनि समेत जिते जिते हीउ ॾियारो मल्हायो वञे थो, तिन खे मुबारकूं पेश कंदे दुआ आहे त शाल जंगुनि ऐं साज़िशुनि खां नफ़रतूं कंदे अमन वारनि हालतुनि सां चांडोकियुनि सां मोहबत में तेज़ी अचे।